मुफ्ती साहब, असांजे ॻोठ में एक 70 साल जी पोढ़ी औरत आहे। छा इहा औरत गैर महरम सां हज करण लाइ वञी सघे थी? अली हैदर महर साहब। इस्लाम में हज करण जे लाइ जेके शराइत आहिनि उन्हनि माना हिकिड़ी शर्त इहा आहे त का बि औरत जेकॾहिं हज करणु चाहे थी त उहा पंहिंजे महरम रिश्तेदार सां गॾु वञे, पंहिंजे वालिद सां गॾु वञे, पंहिंजे मुड़ुस सां गॾु वञे, पंहिंजे भाउ सां गॾु वञे, पंहिंजे पुट सां गॾु वञे, पंहिंजे चाचे या मामे सां गॾु वञे। बग़ैर महरम जे महरम कोई मुयसर न आहे त उन जे लाइ हज जो सफ़र बि जाइज़ न आहे, चाहे उहा नौजवान आहे चाहे कुराड़ी आहे। मुस्लिम शरीफ जी हदीस पाक आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जेकी औरत अल्लाह ते ईमान रखे थी ऐं क़यामत जे ॾींहं ते ईमान रखे थी उन जे लाइ जाइज़ न आहे त उहा सफ़र ते बग़ैर महरम जे निकिरे। महरम रिश्तेदार खां बग़ैर उन जे लाइ सफ़र करणो जाइज़ न आहे, चाहे उहा पोड़ी हुजे या जेको आहे नौजवान हुजे। जेसीं ताईं महरम मुयसर न थिए, छो त बाद मरतबा औरत वटि पंहिंजे हज जे लाइ पैसा हूंदा आहिनि लेकिन मुड़ुस जे लाइ या भाइर जे लाइ पैसा न हूंदा आहिनि, तेसीं ताईं उन जे मथां हज फ़र्ज़ बि न आहे। जेसीं ताईं शराइत मुकम्मल न थींदा तेसीं ताईं औरत जे मथां हज फ़र्ज़, महरम हुजण बि औरत जे लाइ ज़रूरी आहे।